मालूम थियो जंहिं इंसान खे मादी शयुनि जी ज़रूरत हुई उहो इंतज़ाम बि रब अहकमुल हाकिमीन फरमायो। इन इंसान खे दीनी लिहाज़ सां तौहीद, सुन्नत, शरीयत, इत्तिबाए रसूल, अखलाक़ हसन, उन जी तकमील भी अल्लाह साईं आख़िरी रसूल हज़रत मोहम्मद करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे शरीयत में फरमाई। ज़ुल्हज उहो मुक़द्दस महीनो आहे। हज़रत इब्राहीम अलैहिस्सलाम बैतुल्लाह जो बुनियाद इन महीने में रखियो। इन महीने में बैतुल्लाह जी तकमील थी। इहो महीनो अल्लाह जे ज़िक्र तस्बीह जो, इहो भलारो महीनो हुज़ूर अनवर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे आमद जे दुआ जो। रब्बना वबअस फ़ीहिम रसूलन मिनहुम, ऐं अल्लाह से इन्हनि में रसूल मोकिल। इहा हज़रत इब्राहीम अलैहिस्सलाम जी दुआ ज़ुल्हज में दुआ घुरियऊं, अल्लाह जी दरबार में क़बूल थी। त मालूम थियो त ज़ुल्हज जो महीनो हिकिड़े पासे खां क़ुर्बानी जो महीनो आहे, अल्लाह जे ज़िक्र जो महीनो आहे, बैतुल्लाह जे तामीर जो महीनो आहे, बैतुल्लाह जे तकमील जो महीनो आहे। उन सां गॾोगॾु दीन इस्लाम जे तकमील जो भी महीनो आहे। मुसलमानो, मक़सदु हीअ आहे जंहिं क़ुरान शरीफ़ जे ताज पोशी अवां जे साम्हूं गुलाब जे गुलड़नि शहज़ादनि जे मथां थी। इन क़ुरान शरीफ़ जो ख़ुलासो 4 शयूं आहिनि। हिकु तौहीद, इंसान जो अक़ीदो सही थिए। ॿियो आहे रिसालत, पैगम्बर करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सां निस्बत ऐं ताल्लुक़। टियों क़ुरान शरीफ़ जो मक़सदु इत्तिबा ऐं पैरवी, अल्लाह जे हुक्मनि ते हलो, रब जे हुक्मनि जी फर्मा बरदारी कयो। चौथों क़ुरान शरीफ़ जो मक़सदु आहे त जेका मुसलमान कलमे कोई इंसान ज़िंदगी गुज़ारियो अल्लाह जे ख़ौफ़ में, तख़वीफ़ ख़ुदावंदी। हज़रत उस्मान रज़ियल्लाहु अन्हु सहाबी आहिनि, फरमाइनि था लो अक़ामनी अल्लाहु बैनल जन्नत व बैनन नार फलम अक़ूल बिमा उसय्यर। फरमाइनि था जेकॾहिं क़यामत जे ॾींहुं रब साईं मां उस्मान खे बीहारे, सॼे पासे खां जन्नत हुजे, खॿे पासे खां जहन्नम हुजे, ऐं अल्लाह साईं मां उस्मान खां दुनिया जे घड़ी घड़ी जो हिसाब वठे, ऐं रब साईं फरमाए त उस्मान हाणे तुंहिंजे घड़ी घड़ी जो हिसाब थींदो। फलम अक़ूल बिमा उसय्यर, इहो मां उस्मान खे इल्मु नाहे त फ़ैसिलो जन्नत ॾे थींदो या जहन्नम ॾे। इहो इल्मु मुंहिंजे रब अहकमुल हाकिमीन खे आहे। त इंसानो, पंहिंजे इबादत, नेकी, चंद दीन जे शयुनि ते पाण खे तकब्बुर, गुरूर, गफ़लत खां बचाइणो आहे। हीअ दुनिया जी ज़िंदगी क़ीमती आहे। तव्हांजे ॻोठड़े जा वेझो आलिम दीन मौलाना अल्लाह बख़्श साहब नवरल्लाहु मरक़दहू, उन्हनि जी रहलत, तव्हांजे हिन ॻोठड़े जा बानी हज़रत साईं मौलाना शरफ़ुद्दीन साहब, वॾा वॾा उलमा, हज़रत साईं वॾनि जी जंहिं खे सोहबत, दस्ते शफ़क़त, जंहिं इदारे जो बुनियाद हज़रत साईं वॾड़नि रखियो, अहिड़ा अहलुल्लाह, उलमा, दीन, नेक, सालिह बांधड़ा जंहिंजे हुजण जी दुनिया खे ज़रूरत हुई, जॾहिं उन्हनि दुनिया खे छॾियो, तव्हां असांखे बि दुनिया छॾणी आहे। लेकिन मुसलमानो, इल्म दीन वॾी नेमत आहे। अल्लामा इब्न जौज़ी, जंहिंखे इब्न क़य्यिम बि चयो वेंदो आहे, 98 साल उन आलिम दीन जी उमिरि हुई। जॾहिं उलमा उन जे तसनीफ़ ऐं तालीफ़ खे गॾु करे उन आलिम जी उमिरि खे गॾु भेटियो त नतीजो इहो अख़ज़ कयूं, ॼण हिन आलिम दीन रोज़ाना 17 सुफ़ा लिखिया आहिनि। जॾहिं न मस जी सहूलत, न रोशनाईअ जी सहूलत, न असबाब, न वसाइल, कमाल उन्हनि उलमा जो आहे जन दीन जी एॾी ख़िदमत कई। इन अल्लामा इब्न जौज़ी जे हथ ते 1.5 लख माण्हू कलमो पढ़ी मुसलमान थिया। लेकिन मुसलमानो, जॾहिं इन जो जनाज़ो थियो, उन जनाज़े में हज़ारे मुसलमान शरीक थिया। सिर्फ़ इंसान शरीक न थिया, पखी वलरनि जा वलर, लश्करनि जा लश्कर अल्लामा इब्न जौज़ी जे जनाज़े जे मयत खे खंभ हणी मथों बीठा। जॾहिं मुसलमाननि इन आलिम दीन जो जनाज़ो पढ़ियो त छांव पखियुनि जे परनि जी हुई। जॾहिं उन जो मयत जनाज़ो खयूं, पखियुनि जे परनि जी छांव हुई। जॾहिं लहद क़बर में रखियऊं, मथों पखियुनि जे परनि जी छांव हुई। जॾहिं इन मंज़र खे ग़ैर मुस्लिमनि ॾिठो
उन अल्लामा इब्न जौज़ी आलिम दीन जे जनाज़े जो मंज़र ॾिसी 20,000 गैर मुस्लिम कलमो पढ़ी मुसलमान थिया। असुल ज़िंदगी उन्हनि दरवेशनि जी हुई, उन्हनि उलमा जी हुई। इमाम बुखारी जंहिंजी बुखारी मदारिस में पढ़ाई वेंदी आहे, जॾहिं वफ़ात थी थिए क़ब्र में रखियो थो वञे, इन जे क़ब्र जी मिटीअ खे रब साईं एॾो वॾो शान मर्तबो थो ॾे जो उन दौर में जेकॾहिं का मुसलमाननि जा रिश्ता थियनि त कुंवारे ता घोटे तन सां शर्त कंदा हुआ त असां पंहिंजी नियाणी तव्हांजे छोकिरे खे तॾहिं ॾींदासीं जॾहिं असांजे नियाणीअ खे ॾाज में इमाम बुखारी रहमहुल्लाह जे क़ब्र जी मिटी ॾाज में ॾींदो। जीअं अॼु सोन ऐं चांदीअ रुपए खे अहमियत आहे, अल्लाह से आलिम दीन जे क़ब्र जे मिटीअ जो एॾो वॾो मक़ाम रखियो। इतां मालूम थो थिए मुसलमानो इल्म दीन वॾी शइ आहे। हुज़ूर अनवर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो बदा अल इस्लाम ग़रीबन, इस्लाम दुनिया ते ओपरो थी ईंदो, दीन ते हलण वारा चंद इंसान आहिनि। अॼु इंसान जहालत रुसूमात जे कढे ज़रूरत इन शइ जी आहे त जहालत सां इल्म दीन जो मुक़ाबिलो इल्म दीन जे ज़रिए कयो। क़ुरान सां ताल्लुक़, इल्म दीन सां ताल्लुक़, उलमा सां निस्बत, ख़ासि तरह सां हीउ जेको दज्जाली फितननि जो दौरु आहे, नओं नसल इल्हाद जे तरफ़ वञे थो, इन जो बचाव इहो आहे त पंहिंजे नए नसल खे उलमा जे सोबत में आणियो, दीनदारनि जी सोबत में आणियो, तबलीगी जमात जे सोबत में आणियो, उलमा अहलुल्लाह जी सोबत में आणियो। जिथे दीन जो इदारो मदरसो आलिम दीन आहे, पंहिंजे नए नसल खे उन्हनि जी सोबत में विहारियो। यकीनन उन सोहबतुनि सां अल्लाह साईं तव्हां असांजे नए नसल खे इल्हाद खां बचाईंदो। उन्हनि में तौहीद ऐं सुन्नत ऐं शरीयत पंहिंजे असलाफ़ अकाबिर जे नक्शे क़दम ते ज़िंदगी ईंदी। त नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो इस्लाम ओपरो, पोइ इस्लाम ते उहे हूंदा जेके ओपरा हूंदा। उन आलिम दीन खे दुनिया हिकार सां ॾिसंदी, सुन्नत ऐं शरीयत खे दुनिया जा बेदीन इंसान टोक ठठोल तंद सां ॾिसंदा। अॼु ॾिसो ग़ज़ा जा मज़लूम मुसलमान आहिनि, लेकिन केतिरा उम्मत मुस्लिम आहे, केॾा मुसलमाननि जा मुल्क आहिनि, लेकिन को उन्हनि सां हमदर्दी खां तयारु कोन्हे। चंद इंसान या तव्हां असांजा क़ाइदे मिलत इस्लामिया हज़रत मौलाना फज़लुर रहमान उन इहे ज़ुल्म जे ख़िलाफ़ आवाज़ सां उथारनि त नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो ईअं इस्लाम ग़ुरबत ऐं ओपराइप में हूंदो। पोइ फरमायूं फ़तूबा लिल ग़ुरबा, मां अल्लाह जो रसूल उन्हनि मुसलमाननि खे मुबारक ॾियां थो। सहाबा इकराम अर्ज़ु क़ील मन या रसूल अल्लाह मनिल ग़ुरबा, उहे दीन ते हलंदड़, क़ुरान शरीयत तौहीद सुन्नत ते हलंदड़ केरु हूंदा? महबूब मुस्तफ़ा फरमायो अल्लज़ीन युस्लिहून मा अफ़सदन नासु दीन। हिकिड़ो वक़्तु ईंदो, दौरु ईंदो, इंसान बिदात खे अहमियत ॾींदा, ग़ैर ज़रूरी शयुनि खे अहमियत ॾींदा। अॼु ईअं ई आहे, हर माण्हू जो ख़्यालु आहे मां उमिरो कयां, उमिरो कयां, उमिरो कयां, बराबरि भली शइ आहे। छा इन उमिरे खां वधीक इहा शइ न आहे कंहिं पाड़ेसिरी ग़रीब इंसान सां हमदर्दी करणु? जेकॾहिं कंहिं मुसलमान जा 5 रुपया जेके उमिरे ते वञे हा ऐं इहे तव्हांजा 5 रुपया टिकेट जा ग़ज़ा जे मज़लूम मुसलमाननि ताईं पहुचनि, ऐं इहो केॾो वॾी उनजी फज़ीलत आहे। अब्दुल्लाह बिन रवाहा साहबी आहे, हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो फिलाणी जंग में वञ, पोयां फरमायूं अल्लाह मग़फ़िर हो, रब इन खे माफ़ कर, याने साहबी शहीद थींदो। पोइ साहबी सगोरे खे तड़प थी त मां ज़िंदगी जो आख़िरी जुमो हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे पोयां मस्जिद नबवी में पढ़ी करे पोइ वञा जिहाद ते। महबूब मुस्तफ़ा खे ख़बर पई त अब्दुल्लाह बिन रवाहा हिकिड़ी तमन्ना थो करे त ज़िंदगी जो आख़िरी जुमो मस्जिद नबवी में रसूलुल्लाह जे पोयां पढ़ी वञा। पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो अब्दुल्लाह बिन रवाहा, बराबरि तूं मां मुहम्मद मुस्तफ़ा जे पोयां मस्जिद नबवी में जेको जुमो पढ़ंदे उन जी बि फज़ीलत आहे, लेकिन जेकॾहिं तूं जिहाद ते वञे हा लग़दवतुन फ़ी सबीलिल्लाह औ रौहतुन ख़ैरुम मिन दुनिया वमा फ़ीहा, सुबुह या शाम जी घड़ी मैदान जिहाद में मां मुहम्मद जे मुस्तफ़ा जे पोयां जुमे खां वधीक तोखे अजुर ऐं सवाब मिले। मुसलमानो जिहाद जी वॾी फज़ीलत आहे। हज़रत वॾनि जा फ़क़ीर सचल फ़क़ीर कोरी, उनखे कशफुल क़ुबूर जो इल्मु हो। हज़रत उस्मान मरवंदी जी मज़ार ते विया, लाल शाहबाज़ कलंदर जी मज़ार ते कशफ कयूं, अल्लाह वारे सां हम कलामी जो शरफ़ थियो। हज़रत उस्मान मरवंदी खां पुछण लॻा त तव्हांजो दर्जो फज़ीलत वधीक
या असांजे मुर्शिद मुरबी हज़रत ताज महमूद अमरोटी रहमहुल्लाह जो दर्जो वधीक है त उस्मान मरवंदी रहमहुल्लाह जन जवाब ॾिनो त सचल फ़क़ीर जंहिं दौर में असां हुआसीं उन दौर में जेके आम मुसलमान हुआ तव्हांजो मुर्शिद मुरबी ताज महमूद अमरोटी उन मक़ाम जो हो, लेकिन अॼु ताज महमूद अमरोटी जो दर्जो असां खां बि मथे आहे। सचल फ़क़ीर अर्ज़ु कयो छाजे करे हज़रत अमरोटी जो दर्जो वधियो? चई इन जे करे जो असां जिहाद न कयोसीं। हज़रत अमरोटी जेको अंग्रेज़ सां जिहाद कयो उन जिहाद जे करे हज़रत अमरोटी जो दर्जो असां खां बि मथे आहे। मुसलमानो जिहाद एॾी वॾी फ़ज़ीलत आहे, बसि दुआऊं घुरो, पंहिंजा 5 रुपया पैसो ख़ैर ख़ैरात फ़लस्तीन जे मज़लूम मुसलमाननि ते ख़र्च कयो। अल्लाह से हिन इदारे खे आबाद फ़रमाए, तव्हां असांखे रब साईं फितननि खां महफ़ूज़ फ़रमाए, अल्लाह से मदारिस दीनीअ जी हिफ़ाज़त फ़रमाए। आख़िर दावाना अनिल हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन।